साल गुजरी विया अमेरिका जी जेल में या न्याणी अज तू सोच कोने तो मुसलमान के इहो वीचार नाई या भी कंहिंजी अमड़ हूंदी या भी कंहिंजी मां हूंदी या डॉक्टर आफिया या भी कंहिंजी भेण हूंदी या डॉक्टर आफिया जा कंहिंजी या दुनिया जे अंदर कंहिंसां प्यार करण वारी हूंदी पर महबूब जी उम्मतियाणी या न्याणी 20 साल कैद में मुसलमान औरत हाँ मुसलमान मजलूम न्याणी दुनिया जे अंदर पर जे करे अजो के दौर के चवणे मुझो विजदान मुझो दिल दिमाग मुझे ज़हन में या गाल नजर या गाल सोच जे भीतर जे करे दुनिया जे अंदर हाँ अजो के दौर में जे करे यार तो के मजलूम नजर ईंदी त या डॉक्टर आफिया नजर ईंदी जो 20 साल थी विया अमेरिका जे जेल में ज़ालिम हुक्मरान मुसलमान हुक्मरान इनाम डॉक्टर आफिया के अमेरिका जी जेल में विजरायो पर यार अज वडो अफसोस जी गाला अज या मुसलमान न्याणी अमेरिका जी जेल में एक मुसलमान के पुकारींदी पईया एक मुसलमान के सडींदी पईया अज उन न्याणी जी आह के रुधण जे लाए तैयार नाहे अज उन न्याणी जी सोच करण जे लाए के तैयार नाहे अज मां दुनिया जे इंसान तोखे चवण चाहियां पियो ओ दुनिया वारा जे कने तोखे पंहिंजी भेण प्यारी या भी तैयार कंहिंजी भेण हूंदी अज जे कने तोखे पंहिंजी अमड़ प्यारी याद या भी मजलूम न्याणी कंहिंजी आफिया या भी कंहिंजी अमड़ हूंदी यार जे कने दुनिया जे अंदर तू भेण अमड़ सां प्यार कंदो पयो आ तू पंहिंजी भेण के कंहिंजे आलो बर्दाश्त न पियो करे पर तू करे या सोच कई या डॉक्टर आफिया मुसलमान जी भेण न्याणी अमेरिका जे जेल में 20 साल गुजरी विया 20 साल जे अंदर हिन मुसलमान जे बच्चे के पुकारी दी पईया हाँ जे करे अज तू मां आवाज उठारे करे इन न्याणी जे लाए तू मां ॿियो सोशल मीडिया पे अची करे इन न्याणी जे लाए तू मां आवाज उठारी लासे खुदा जी ज़ात जो कसम जे करे तुझो मुझो गॾजी करे आवाज हाँ उथी पयो अमेरिका जी इन जेल जा ताला टुटी पवंदा न्याणी ॿाहिरि अची वेंदी पर जो के हुक्मरान जो के सदर वज़ीर आज़म पर मां जो के इन मुंतखब जनरल कौंसल ऐं चेयरमैन के ऐं वडेरे के मां चवण चाहियां पियो यार दुनिया जे अंदर तो मोखे त न्याणियूं वॾियूं प्यारियूं यार दुनिया जे अंदर तो मोखे त अमड़ियूं वॾियूं प्यारियूं यार दुनिया जे अंदर तो मोखे त पंहिंजूं माइटियूं वॾियूं प्यारियूं पर इहा न्याणी इहा भेण आफिया दुनिया जे इंसान अमेरिका जेल में पुकारींदी पईया पर जेकॾहिं नज़र कजे तोखे नई नई ॻाल्हि नज़र ईंदी डॉक्टर आफिया जी भेण जेल में वञी करे 20 सालनि खां बाद पंहिंजी भेण सां मुलाक़ात कई आहे मुलाक़ात जे दौरान पूरो हिकिड़ो घंटो डॉक्टर आफिया पंहिंजी भेण खे उहो दुनिया जे अंदर जेको हिन न्याणीअ जे मथां ज़ुल्म कयो वियो इहा न्याणी पंहिंजी भेण खे अखियुनि मां लुक हारे करे ॿुधाईंदी पई आहे यार जेकॾहिं तोखे मूंखे इन न्याणीअ जो क़दुरु नाहे पोइ मां त ईअं थो चवां जेकॾहिं तोखे मूंखे इन मज़लूम न्याणीअ जो क़दुरु नाहे त पंहिंजी भेण जो भी क़दुरु न हूंदो जेकॾहिं तोखे मूंखे इन न्याणीअ जो क़दुरु नाहे त पोइ तोखे मूंखे अमड़ जो कहिड़ो क़दुरु हूंदो अॼो को मुसलमान दुनिया जे कमनि में रुझी वियो अॼो को आलिम बि दुनिया जे कमनि में रुझी वियो यार तुंहिंजो मुंहिंजो हक़ आहे त इन मज़लूम न्याणीअ जे लाइ आवाज़ उथारियो छो जो मां ॿी त ॻाल्हि कोन चवणु चाहियां पियो पर इहा ॻाल्हि ज़रूरु चवंदुसि जीअं मुंहिंजे महबूब मुस्तफा जो अम्मा फातिमा सां प्यार हो जीअं मुंहिंजे महबूब मुस्तफा जो अम्मा फातिमा सां प्यार हो पर दुनिया जे अंदर इन मज़लूम न्याणीअ सां तूं ऐं मां बि महबूब मुस्तफा वांगुरु प्यार करे पंहिंजी ज़िंदगीअ जो सबूत पंहिंजी मोहबत जो सबूत ॾींदासीं यार दुनिया जे अंदर जेकॾहिं तूं ऐं मां गॾिजी करे आवाज़ उथारींदासीं त मूंखे पकया मुंहिंजो विजदान जो चवे पियो त अमेरिका जी जेल ताईं तुंहिंजो मुंहिंजो आवाज़ पहुची वेंदो इहा मज़लूम न्याणी थी सघे थो तुंहिंजे मुंहिंजे आवाज़ मां आवाज़ जे करे इहा मज़लूम न्याणी थी सघे थो आज़ाद थी वञे